पर ॾिसो न इंसान जी बनावट ऐं साख़्त अल्लाह जे कुदरत जो मज़हर आहे। जेकॾहिं न तव्हां जी टंग हिकिड़ो इंच हिकिड़ी घटि हुजे, हिकिड़ो इंच मथे हुजे बि त माण्हू मंडो थी पवे, लंगड़ाई हले। पर हिकिड़े सूत जो बि फ़र्क़ु न आहे, टंगूं ॿई बराबरि हिक जहिड़ियूं। जेकॾहिं हिकिड़ी अख वॾी हुजे ॿी अख नंढी हुजे त माण्हू चुचो ऐं चुंझो ऐं चूचो बणिजी पवे, या दोडर बणिजी पवे, या मुंहिंजा दोस्तो ऐब वारो बणिजी पवे। पर मुंहिंजे करीम रब कीअं अखियुनि जी साख़्त सुहिणी बनावट ठाही। सुभान अल्लाह। पंहिंजे वजूद ते जरा गौर कयो त तव्हांखे अल्लाह ताला जे कुदरतुनि जा अज़ीम शाहकार नज़र ईंदा तव्हांजे वजूद जे अंदर। मां केॾी महिल सोचींदो आहियां त अल्लाह ताला ही अखियूं त ॾिनियूं आहिनि, पर अखियुनि जे मथां हे छा चवंदा आहियो हिनखे जी? हे भिरूं पिंबड़ियूं वरी हे अखियुनि जे मथां आहिनि, हे छा आहिनि? भिरूं आहिनि। इहे भिरूं अलाह छो ठाहिया आहिनि? हिकिड़े ॾींहुं गर्मी हुजे, गर्मी में हीअं पघर जो निकितो त इन पघर खे इन वारनि रोके वरितो। पघर खे मूं चखे ॾिठो त कड़ो हो, ज़हरीलो हुयो। मूं सोचियो त जेकॾहिं इहे वार न हुजनि हा त इहो पाणी पघर पेशानी वारो अचे अखियुनि में पवे हा, कड़ो ज़हरीलो पाणी जरासीम वारो पाणी अखियुनि में पवे हा त अखियूं बीमार थी पवनि हा। मौला तूं केॾो करीम आहीं जो इहे अॻियूं बच्चा बंद ठाहे छॾियई त माने जूं अखियूं महफ़ूज़। अंग्रेज सरकार बच्चा बंद ठहरायो आहे त जीअं काछे वारो पाणी सिंध खे न ॿोड़े, जोही खे न ॿोड़े, दादू खे न ॿोड़े, मुंहिंजे रब वरी हे बच्चा बंद ठाहिया आहिनि अखियुनि जे मथां त जीअं पघर जो पाणी बाने जे अखियुनि खे ख़राब न करे। सुभान अल्लाह। वरी अख पाणे ॼाणे पई छिंबी आहे, पाणे ॼाणे। मां हीअं गाॾी में वेठो हूंदो आहियां, ओचितो को पखी या साम्हूं ईंदो आहे, हीअं अखियूं बंदि थी वेंदियूं आहिनि। हालांकि ख़बर आहे त इहो महफ़ूज़ शीशो आहे, इहो पखी अंदरि न ईंदो, पर इहो कुदरत जो निज़ाम ठाहियल आहे। तव्हां वेठा हुजो, साम्हूं जीत अचे, पखी अचे, ज़ोरी अखियूं ॿुटिजी वेंदियूं। इहे अखियुनि जे मथां रब पर्दा दरवाज़ा ठाहिया आहिनि इन जी हिफ़ाज़त जे लाइ। तव्हांजे घर में शीशो आहे, आईनो आहे, उन आईने में थोड़ी धूड़ थींदी आहे न, घर खे माई ॿोहारी ॾींदी आहे त उहो आईने ते धूड़ नज़र ईंदी आहे, ईंदी आहे या न ईंदी आहे? हे अखियुनि जे मथां बि आईना गिलास आहिनि, शीशे वांगुरु शफ़ाफ़ आहिनि। ज़मीन जी मिट्टी धूड़ इन्हनि ते पवे त अखियूं बेनूर थी पवनि, अखियुनि जो नुक़सान थी पवे। इन जे करे रब इहे ॿई दरवाज़ा ठाहिया आहिनि, अखियूं छिंबिजनि थियूं पियूं, पाणे ॼाणे अखियुनि जी सफ़ाई थी रही। मुझे मालिक करीम जी कारीगरी आहे। माण्हू जे जिस्म में 360 हड्डियूं आहिनि, घणियूं हड्डियूं आहिनि, घणियूं हड्डियूं आहिनि। हिन आंगुर में हिते जुदा हड्डी अथई, हिते जुदा हड्डी आहे, हिन पोर जी जुदा हड्डी आहे, हिन आंगुर में बि 3 हड्डियूं आहिनि। इन तरह सां 360 जिस्म जूं हड्डियूं आहिनि, पर सभिनी हड्डियुनि खे रब खल सां ढके छॾियो आहे, का बि ज़ाहिर न आहे। सवाइ 32 हॾनि जिनखे ॾंद सॼी इहे हॾा ज़ाहिर आहिनि, ॿिया सभु हॾा ढकियल आहिनि, पर ॾंदनि वारा हॾा खुलियल आहिनि। छो? जेकॾहिं इन्हनि खे चम में ढके हा त मानी कीअं चॿाड़ी हा, बोड़ कीअं खाई हा। सुभान अल्लाह। रब हे हथ ठाहिया, 4 आङिरियूं कतार में, पंजो आंगूठो वरी जुदा, आंगूठो जुदा है। छो आंगूठे के छो जुदा के? हीअं कतार में गॾु ठाहे हा न। मुंहिंजा पिरी प्यारा केॾी महिल गौर त करे ॾिस न, इहे 4 आङिरियूं तेसी ताईं पंहिंजो कमु न करे सघंदियूं जेसी ताईं आंगूठो शामिल न थींदो। तव्हां त कावड़ पायो त आंगूठो ॾेखारींदा आहियो, आंगूठो ॾेखारींदा आहियो, पर इहो आंगूठो सभिनी आङिरुनि जो चङो मुड़ुसु अथव। जे आंगूठे खे इस्तेमाल न कयो, शुक्र अल्लाह साईं सभिनी खे आंगूठो ॾिनो आहे। भला जेकॾहिं इनखे इस्तेमाल न करे
मुखे अगठ तो बधी ॾेखार दादू वारा बिना अंगूठे जे अगठ तो बधी ॾेखार मुखे गिरहो तो भञी ॾेखार हीअं हीअं करे हीअं भञंदे बिना आङुरियुनि सां भॼी सघंदो जेसी अंगूठो न मिलाईंदे तेसी न तुंहिंजो गिरहो खाॼी सघंदो न तुंहिंजा दुनिया जा कम थी सघंदा न तुंहिंजे लिख पढ़ जो कम थी सघंदो वडेरा साहब ऑफिसर साहब ओ कलम वारा ओ उस्ताद ओ शागिर्द तुंहिंजा हड़ई कम इन अंगूठे सां था सरंजाम थियनि पिया छो ही रब जी जोड़ियल जोड़ा रब जी कुदरत अल्लाह तो फरमाए हुवल्लज़ी युसव्विरुकुम फिल अरहाम कैफ यशा मां उहो रब आहियां जो मायरुनि जे पेटनि में तव्हां जे सूरतुनि जा जोड़ मां पाण जोड़ींदो आहियां रब पाण वेही तो कुदरत जे हथन सां ठाहे कीअं ठाहियई कहिड़ी सोहणी सूरत जोड़ियई सुभान अल्लाह रुगे हे कन्नन ते गौर करी न हे कन्न तुंहिंजा अजीब ॻाल्हि आहे कन्नन जे अंदर चम आहे पर चम जे अंदर हिकिड़ी हड्डी आहे पर हड्डियूं ॿियूं जेके बि जिस्म जूं हड्डियूं आहिनि सख़्त आहिनि पर हीअ कन्नन वारी हड्डी वरी नरमड़ी नरमड़ी आहे खबर तो छाजी करे जेकॾहिं इन में इहा हडड़ी न हुजे हां त कन हीअं किरी पवन हा जीअं जानवरनि जा किरियल हूंदा आहिनि पोइ सुठो लॻी हा जी कन किरी पवन हा सुठो लॻी हा न पर इहे कननि खे इहा हडड़ी उभो कयूं बीठी आहे छाजे करे जेॾी महिल मां ॻाल्हायां थो मुंहिंजो आवाज़ मुंहिंजे ज़बान मां निकितो या इको साउंड जो आवाज़ निकितो इहो लहरुनि में निकिरे थो इहो लहरुनि जे सूरत में अॻिते आवाज़ वधे थो हे जेके छज ॿाहिरि निकितल आहिनि न इहो कननि सां टकराइजे थो आवाज़ हीअं टकराइजे पोइ इन में वरी वर वकड़ आहिनि कन सिधो न आहे ज़िगज़ैग आहिनि इन में अची आवाज़ टकराइजी पोइ हिकिड़ियूं लहरूं पैदा थियनि थियूं जेके अंदरि सोराख में अंदरि आवाज़ वञे थो जे हीअं कन न हुजनि न त तव्हां असां सही ॿुधी न सघूं मुंहिंजे रब इहे कन ईअं ठाहिया त किरी न पवनि इन जे करे इन्हनि में हडड़ी विधई पर हडड़ी नरम छो ठाहियई जे सख़्त हडी करे हा त सुम्ही त ॾेखारी हा पोइ जे न सख़्त हॾो हुजे हा त सुम्ही न सघी हा रब ॾिठो त हिनखे सुम्हणो बि आहे वरी कननि जो तहफ़ुज़ बि करणो आहे इन जे करे मुंहिंजे रब इहा जोड़ जोड़ी थो सुभान अल्लाह मथे जे वारनि जो रंग पंहिंजो अखियुनि जे अंदरि रंग पंहिंजो वरी अंदरि कारो रंग पंहिंजो हॾनि जो रंग पंहिंजो गोश्त जो रंग पंहिंजो रत जो रंग पंहिंजो वारनि जो रंग पंहिंजो हर शइ जो रंग पंहिंजो आहे ठहियो त हिकिड़े मिटीअ मझां या पाणी जे नुतफ़े मझां इन पाणीअ जे नुतफ़े में इहे रंग कंहिं भरिया वारनि खे कारो कंहिं कयो हॾनि खे अछो कंहिं बणायो तिरी जो रंग जुदा जिगर जो रंग जुदा बुकियुनि जो रंग जुदा आंडरनि जो रंग जुदा इहे रंग कंहिं भरिया हो वल्लज़ी युसव्विरुकुम फिल अरहाम अल्लाह फरमाए थो त इहो मां ई रब आहियां जेको रंग वेही भरियां थो सनुरीहिम आयातिना फिल आफाक़ हिन जहाननि में मां रब तव्हांखे पंहिंजूं निशानियूं ॾेखारींदुसि जहाननि में वफ़ी अनफुसिकुम पर पंहिंजे जिस्मनि में पंहिंजे जानियुनि में त ॾिसो त इते बि मुंहिंजूं निशानियूं तव्हांखे नज़र ईंदियूं वफ़ी अनफुसिकुम अफला तुबसिरून पंहिंजे जानियुनि में छो नथा ॾिसो निहारियो त मूं रब तव्हांखे केॾे कुदरत सां केॾे तव्हांजे जोड़ूं जोड़ियूं आहिनि तव्हांखे केॾो सुहिणी सूरत में सुहिणी